ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ولا وزير له ولا نظير له ولا مثل له ولا مثيل له ولا مثال له ونشهد أن سيدنا وسندنا وحبيبنا ومرشدنا ومولانا محمدا عبده ورسوله أرسله بالحق بشيرا ونذيرا وداعيا إلى الله بإذنه وسراجا منيرا أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم إن الصلاة كانت على المؤمنين كتابا موقوتا صدق الله العلي العظيم وصدق رسوله النبي الصادق الأمين ونحن على ذلك لمن الشاهدين والشاكرين والحمد لله رب العالمين जिस दिल में मोहम्मद की उल्फत नहीं है, जिस दिल में मोहम्मद की उल्फत नहीं है, समझ लो कि किस्मत में जन्नत नहीं है। अगर जन्नत में जाने का इरादा हो तमामी का, तो गले में तौक बांध लो मोहम्मद की गुलामी का। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। जिन जी सोने हुजूर असां दिली मोहब्बत आ, एक दफो आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते दुरूद पाक पढ़ो बुलंद आवाज़ सां, बुलंद आवाज़ सां। अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद
कमा बारकता अला इब्राहीम वाला आले इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। मुझे अजीज़ान गिरामी, असांजा मेहमानान गिरामी, हजरत मौलाना असदुल्ला हैदरी साहब या उलमाए किराम, मुअज़्ज़िज़ीन सामईन हाज़रीन जमात, अल्हम्दुलिल्लाह अजो 9 शाबानुल मुअज़्ज़म 1446 हिजरी शनशर जे ॾींहुं दस्तारे फजीलत जे उनवान सां हीअ अज़ीम शान कॉन्फ्रेंस मुनक़द कई वई आहे। वक़्तु मां तव्हांजो वधीक न वठंदुसि छो त असांजा मेहमान ॿाहिरां आयल मौजूद आहिनि। बस थोरे टाइम जे अंदर मां पंहिंजी जाइ वठंदुसि। अल्लाह साईं जी बारगाह में दुआ आहे त शाला अल्लाह तबारक व तआला तव्हांजी ऐं मुंहिंजी हाज़िरी खे पंहिंजी बारगाह में मंज़ूर व मक़बूल फरमाए। अज़ीज़ो, हे कचहरियूं भलूं, हे महफ़िलूं भलूं, हे दुनिया जा प्रोग्राम ऐं कचहरियूं घोर कजनि न क़ुरान जी कचहरी ता। हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमाइनि था, जॾहिं हीअ क़ुरान जी कचहरी लॻंदी आहे, जॾहिं क़ुरान जी महफ़िल थींदी आहे, क़ुरान जो प्रोग्राम हलंदो आहे, अल्लाह तबारक व तआला जा फरिश्ता भी हिन क़ुरान वारी महफ़िल में अची वेंदा आहिनि। अल्लाह तबारक व तआला जा उहे फरिश्ता हिन क़ुरान जी कचहरी जे अंदर जॾहिं उहे बाननि जा नाला फ़हरिस्त में लिखनि था, जॾहिं हीअ महफ़िल बर्खास्त थिए थी, हीअ महफ़िल क़ुरान जी ख़त्म थिए थी, त उहे फरिश्ता रब पाक वटि पहुचनि था। अल्लाह तबारक व तआला फरमाए थो, फरिश्तो ॾियो ख़बर भला हिन मांजे क़ुरान वारे प्रोग्राम में कहिड़ा कहिड़ा माण्हू आया। रब खे त पूरो पूरो इल्म आहे, पर फ़ख़्रिया अंदाज़ में रब पाक फरमाए थो, फरिश्तो ॾियो ख़बर कहिड़ा माण्हू आया। साईं फिलाणा आया, फिलाणा आया। अल्लाह तबारक व तआला फरमाए थो, फरिश्तो मां अल्लाह इन्हनि खे माफ़ कयो, मां रब पाक इन्हनि खां राज़ी थी वियुमि। फरिश्ता अर्ज़ कनि था, रब हिकिड़ो अहिड़ो माण्हू बि आयो जेको हिन क़ुरान वारनि जी किन कचहरी में हुयो, उनखे पंहिंजो कमु क़ुरान ॿुधण न आयो। अल्लाह से फरमाए थो, फरिश्तो आयो पंहिंजे कम सां, पर हिन क़ुरान वारी कचहरी जे करे मां अल्लाह उनखे बि बख़्शे छॾियो। मुंहिंजा अज़ीज़ो, हे जलसा, हे प्रोग्राम, हे वाइज़, इन्हनि जो मक़सद छा आहे? तव्हां बेनिमाज़ी निमाज़ी थियनि न, तव्हां ई असां ॻोठनि जे अंदर नज़र कयूं। अज़ीज़ो, निमाज़िन खां वधीक तव्हांखे बेनिमाज़ी घणा नज़र ईंदा। मस्जिदनि जे अंदर तमाम जमात घट, जुआ जा अड्डा भी आबाद, आकड़ा पर्ची जा अड्डा भी आबाद, पर खुदा जो कसम अज़ीज़ो अजो अरमान सां चवणो थो पवे, अल्लाह जा घर गैर आबाद। दुआ कयो अल्लाह से तव्हां सां सभिनी खे पक्को निमाज़ी बणाए, आमीन चयो। अल्लाह तबारक व तआला कुरान पाक जे अंदर फरमाए यौम तबियज़्ज़ु वुजूह व तस्वद्दु वुजूह। अल्लाह तो फरमाए क़यामत जे ॾियारे हिकिड़नि जा मुंह अछा हूंदा, हिकिड़नि जा मुंह कारा हूंदा। रब तो फरमाए क़यामत जे ॾियारे निमाज़िन जा चेहरा चोॾींहं जे चंड वांगुरु पिया चमकंदा। उहे केर हूंदा? वाह, सब चओ निमाज़ी हूंदा। केर हूंदा?
नमाजी अल्लाह तबारक व तआला कुरान पाक जे अंदर फरमायो उन क़यामत जे ॾियारे मां अल्लाह टोलन जी सूरत में नमाज़न के जन्नत में मोकिलींदो मान फरमायो वसीकल लज़ीना तक़ौ रब्बहुम इलल जन्नति ज़ुमरा हत्ता इज़ा जाऊहा वफ़तिहत अब्वाबुहा वक़ाल लहुम ख़ज़नतुहा सलामुन अलैकुम तिब्तुम फदखुलूहा खालिदीन। सब चओ सुभान अल्लाह। अल्लाह तो फरमाए टोलन जी सूरत में नमाजी जन्नत में वेंदा जंहिं नमाज जी दुनिया जे अंदर पाबंदी गई। पहिरियों पहिरियों फजर जी नमाज हजरत आदम अलैहिस्सलाम अदा कई। जॾहिं हजरत आदम अलैहिस्सलाम जन्नत कौन के दुनिया जी ज़मीन ते लाथो वियो हजरत आदम अलैहिस्सलाम ॾिठो त ऊंदारो आहे ए सफ़ा ऊंदहि लॻी पई आहे। हजरत आदम अलैहिस्सलाम नज़र कई काॾे वञा हाणे बीबी हवा भी हेठि लथी आहे। अल्लाह जो ऑर्डर थियो आहे आदम हेठि लही वञ ओ बीबी हवा तूं भी हेठि लही वञ। जॾहिं हेठि लही आया हजरत आदम अलैहिस्सलाम हीअं जो नज़र करे आंधारो ई आंधारो आहे। जॾहिं सुबुह सादिक थी आहे हजरत आदम अलैहिस्सलाम बारकाता नफ़ल पढ़ियूं अल्लाह जो शुक्रानो अदा कयईं रब हीअ जेका हिकु रकात अदा कई आहे रब साईं हिन ऊंधारे खे ख़त्म करे रब पाक इन ऊंधारो ख़त्म कई हिकु उहा मां रकात अदा कई मां रब भी इन शुक्राने में त रब रोशनी ॾिनई इन बरकत हजरत आदम अलैहिस्सलाम अदा कयूं। अल्लाह से फरमायो यो फजर नमाज जो टाइम आहे। अल्लाह से फरमायो मुझा सोना मुझा नबी आखिर ज़मान महबूबे मोहम्मद मुस्तफ़ा जेको नबियन जो अफसर नबी आहे साक़ी कसर नबी आहे शाफी मशर नबी आहे। सब चओ दुनिया जा मुसलमान ओ मथले चौक जा गिरदो नवाज जा गयूर मुसलमान असांजो महबूबे मुस्तफ़ा सब चओ नबियन जो भी नबी आहे। उन मुझे सोने मोहम्मद मुस्तफ़ा करीम खे रवदो फरमाए ओ मुझा सोना नबी हे जेका आदम अलैहिस्सलाम बारकाता नफ़ल पढ़ियो आहे तो मोहम्मद जी उम्मत जे मथां मां बारकातूं फर्ज़ करे ॾिनियूं आहे। अल्लाह साईं उहे बारकातूं हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा खे ओ जेका बारकाता फजर जी ताज़ा नमाज़ पढ़ंदा या पहिरियों पहिरियों हज़रत आदम अलैहिस्सलाम अदा कई आहे। तवज्जो कर मुंहिंजो टाइम पूरो थियण वारो आहे। अज़ीज़ो हज़ूर जी नमाज हजरत इब्राहिम अलैहिस्सलाम पहिरियों अदा कई आहे। हजरत इब्राहिम अलैहिस्सलाम जॾहिं अल्लाह जो इम्तिहान आयो आहे अल्लाह से कुरान पाक जे अंदर फरमायो कलिमात रब से फरमायो मुझो इब्राहिम इम्तिहान में कामयाब थियो आहे ओन बाहि के बाग बणिजी वई आहे। हजरत इब्राहिम अलैहिस्सलाम ते बाहि वारो इम्तिहान वरी बच्चे इस्माइल वारो इम्तिहान हजरत इस्माइल अलैहिस्सलाम वारो अल्लाह तबारक व तआला फरमायो ओ मुझा सोना इब्राहिम सभई इम्तिहान पंज ॾिना पंज इम्तिहाननि में पास वियो आहे। हजरत इब्राहिम अलैहिस्सलाम चार रकात नफ़ल अदा कयूं ऐं मुंहिंजा अल्लाह इहो ज़ुहर जो टाइम आहे पहिरीं रकात अदा कयईं त रब हिन मूंखे इम्तिहान में पास कई वरी ॿी रकात अदा कयईं रब पाक मूंखे इस्माइल अलैहिस्सलाम बच्चो अता कई वरी उहो इम्तिहान आयो उन में भी मूंखे कामयाब कई। अल्लाह सही फरमायो ओ मुंहिंजा इब्राहिम सभिनी इम्तिहाननि में पास वए हे जेके नफ़ल थो पढ़े हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम चौथी रकात अदा कई आहे इन करे त मुंहिंजा रब तुंहिंजी मां हम कलामी थी आहे वना दैना वो अया इब्राहिम कद सदक तरोया इन्ना कज़ालिक नजज़िल मोहसिनीन। सब जो सुभान अल्लाह।
इब्राहिम खलीलुल्लाह 4 रकात नफिल पढ़ियो रब तुझो शुक्रानो तो अदा कया अल्लाह से फरमायो ओ मुझे सोना महबूब मोहम्मद मुस्तफा करीम इन मुझे इब्राहिम इन जेके जोर जे टाइम ते 4 रकात अदा कयो मां तो मोहम्मद जी उम्मत जे मथा 4 रकातूं फर्ज करे दिनियो मां हजरत यूनुस अलैहि सलाम टे पारी जी नमाज अदा कया पहिरियों यूनुस नबी हजरत यूनुस अलैहि सलाम 4 रकात अदा कयूं शुक्राने जे तौर ते हजरत यूनुस अलैहि सलाम चए तो मुंहिंजा रब्बा मांखे मच्छी जे पेट जी ऊंदाई रात जी ऊंदाई ओलों ककरन जी ऊंदाई हजरत यूनुस अलैहि सलाम अर्ज़ तो करे रब्बा मांखे हिक मो छोटकारो ॾिनी मच्छी जे पेट मो छोटकारो ॾिनी ओलों ककरन जी ऊंदाई को छोटकारो ॾिनी हजरत यूनुस अलैहि सलाम रब ने मुतवज्जो तो दे फनादा ज़ुलुमात अल्लाह इलाहा नता गालायो अना ता के कोड़ो साहब इंशाअल्लाह जागाईंदो ता जी निंड जरूर फिटाईंदो अजीजो हजरत यूनुस अलैहि सलातो सलाम वो जने 4 रकातूं शुक्राने जो पढ़े असर जो टाइम आ अल्लाह से फरमायो मुझा सोना महबूब मुस्तफा ये जेके मुझे यूनुस नबी त्रिपारी जे टाइम ते 4 रकात नफिल अदा कयूं मां अल्लाह तुझी उम्मत जे मथा 4 रकातूं फर्ज करे ॾिनियूं मां या टे पहिरीं नमाज वारो मगरिब नमाज हजरत दाऊद अलैहि सलाम पहिरियों अदा कई आ हजरत दाऊद अलैहि सलाम जने इज्तिहादी गलती थी आ ओ वो हजरत दाऊद अल्लाह ने मुतवज्जो थे दो ओ मुझा अल्लाह मुझे माफी तलाफी फरमाए अल्लाह से ऐलान फरमायो फगफरना लहू ज़ालिका ओ मुझा दाऊद ए जेका तो को इज्तिहादी गलती दिया इन जी मां अल्लाह तो के माफी दिनी मां हजरत दाऊद अलैहि सलाम 1 रकात पढ़ी 2 रकात पढ़े इरादो चैन जो करे नियत करे बीठो 1 रकात पढ़ियो 2 रकात पढ़े 3 रकात पढ़े वरी उनके इज्तिहादी गलती याद अची वई आ हजरत दाऊद अलैहि सलाम 4थी रकात न पढ़ी सघियो आ रोई पियो आ अखिन मोनीर तो हारे हजरत दाऊद अलैहि सलाम 3 रकात पढ़ियूं 4थी न पढ़ी सघियो अल्लाह से फरमायो मुंहिंजा सोना मोहम्मद या जेका मुझे दाऊद 3 रकात अदा कयूं इन मगरिब जे टाइम ते मां तो मोहम्मद मुस्तफा जे उम्मत जे मथा 3 रकात मगरिब वारियूं फर्ज करे इशा जी नमाज पहिरियों मूसा कलीमुल्लाह अदा कई हजरत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम अब आखिरी गालियों तवज्जो कयो हजरत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम जने शोएब अलैहिस्सलाम वटो 10 साल गुजारे आयो ओला मोटो तो अजे मिस्र वारे रस्ते साईं दो पियो हजरत मूसा अलैहिस्सलाम सा घरवारी भी करदा उनके दर्दे से थियण वाला उनके हमला घरवारी के हजरत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम के बाहि जी जरूरत पई आ टांडन जी जरूरत पई आ छो त सियारे जी मौसम आ ओदे जो नजर कहें आयो तूर सीना जबल वट पहुतो आ जेठे बारन के तो चेता इते वेहो मां वनी तांडो खणी अचा ओले जो पहुतो आ जिया जो जबल वट पहुतो अल्लाह से फरमायो ओ मुझा मूसा मां अल्लाह जी तो के अजो हम कलामी ते नसीब थिया ओ मुझा मूसा हजरत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम जने रब जी हम कलामी नसीब थिया वो मूसा अलैहिस्सलाम 4 रकात नफिल दो पढ़े 1 रकात पढ़े 2 पढ़े 3 पढ़े 4 पढ़े अल्लाह से फरमायो मुझा सोना मोहम्मद या जेका इशा जे टाइम ते मुझे मूसा 4 रकात नफिल अदा कयूं तो मोहम्मद जी उम्मत जे मथा मां ये 4 रकात फर्ज करे इशा जे टाइम जूं ॾिनियूं मां पांजो टाइम अजायो न विञायो नमाज़न जो टाइम थे फर्ज के तरजीह दो अचो रब जा घर भरियो खुदा जो कसम अल्लाह जा घर आबाद कंदो अल्लाह तहां जा घर आबाद कंदो हुजूर फरमायो मस्जिदूं अल्लाह जा घर मदरसा मां मोहम्मद जा घर आहिनि जीअं मस्जिदन के आबाद कयो था ये मदरसन के भी आबाद कयो हुजूर फरमायो क़यामत जो ॾिहाड़ो थींदो
हुजूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो क़यामत जे ॾियारे मुंहिंजी उम्मत जा वुज़ू जे करे क़यामत जे ॾियारे 5 ई उज़वा रोशन अब वुज़ू जे करे 5 ई उज़वा रोशन हूंदा हिकिड़ो वॾेरो हो पोइ उन सां गॾु हिकिड़ो नौकर जीअं जो वञनि पिया बाज़ार में मार्केट में ख़रीदारी जे लाइ अब हेॾे तवजो कयो जॾहिं मार्केट में वञनि पिया ख़रीदारी जे लाइ उते जो पोता आज़ान जो आवाज़ आयो अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर आवाज़ जो आयो जीअं जो आवाज़ पोतो नौकर चयो ओ खान वॾेरा अल्लाह जो सॾु थियो आहे रब जे सॾ तरजीह ॾियणी आहे वञा नमाज़ ते आज़ान थी आहे हुन चयोसि 5 मिंटनि में मोटी अचिजांइ छड़ा 5 मिंट जाए तो वॾेरे खे चई ठीकु आहे मूंखे इजाज़त ॾे वयो नौकर नमाज़ पढ़ण जे लाइ मस्जिद में जो पहुतो आहे 5 10 न 15 न 20 मिंट गुज़री आहे हुन चयो त हेॾे आओ खान चयोसि यको छो मस्जिद में वेही रहियो आहे चई यार ॻाल्हि इहा आहे जेका रब जी ज़ात तोखे मस्जिद में अचणु नथी ॾे उहा रब जी ज़ात मूंखे निकिरणु नथी ॾे हा हुज़ूर फरमायो 5 ई उज़वा रोशन हूंदा असहाब अर्ज़ कयो अल्लाह जा रसूल कीअं सुञाणींदो तव्हां पंहिंजी उम्मत खे हुज़ूर फरमायो ओ क़यामत जे ॾियारे मां मञां थो आदम नबी बि हूंदो मूसा कलीमुल्लाह बि हूंदो ईसा रूहुल्लाह बि हूंदो इब्राहिम खलीलुल्लाह बि हूंदो पर क़यामत जे ॾियारे मां सुञाणे करे हौज़े कौसर ते पंहिंजी उम्मत खे पाणी पीआरींदुमि सहाब अर्ज़ कयो साईं कीअं सुञाणींदो हुज़ूर फरमायो उन क़यामत जे ॾियारे मुंहिंजी उम्मत जा वुज़ू जे करे 5 ई उज़वा रोशन चोरी जे चंड वांगुर पिया चमकंदा अज़ीज़ो हे वक्त 15 शाबान जी रात अचण वारी आहे इन रात में पंहिंजे रब खे रिझायो हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हुज़ूर जन एॾो त सजदत सां मोहब्बत कंदा हा इबादत सां मोहब्बत कंदा हा हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सुता पिया हा 15 शाबान जी रात हुज़ूर जन आराम में अम्मा आयशा सिद्दीक़ा अची वई तवज्जो कयो जीअं जो अम्मा आयशा अची वई हुज़ूर जन जे आंगूठे मुबारक खे लोॾण लॻी छा बा हुज़ूर जन जे आंगूठे मुबारक खे लोॾण लॻी हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन और सजदे में पिया हा हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सजदे में पिया हिय जो अम्मा आयशा आंगूठे मुबारक खे लोॾे थी हुज़ूर जन जवाब कोन था जन आख़िर अम्मा आयशा हिय कननि मुबारक न वेठी आहे ओ मथले चौक वारो सभु चओ ख़ुदा जी ज़ात जो कसम मुंहिंजे मोहम्मद करीम जा आंगुरियूं मुबारक भी चूंडियल मुंहिंजे मोहम्मद जा कदम मुबारक भी चूंडियल मुझे मोहम्मद जा हथड़ा मुबारक भी चूंडियल मुझे मोहम्मद जो चेहरो मुबारक भी चूंडियल बुधो दुनिया वारो मुझे मोहम्मद जे चेहरे सां दुनिया मुकाबलो न करे मां अचां तो वाली गाल ते तवज्जो कर हजरत आसान साईं फरमाइंदा व ahsan min कलम तरकतो आईनी व अजमल min कलम तलदिन निसाओ ओ मुझे सुना मोहम्मद करीम तो जड़ो हसीनो जमील नबी कलें भी के अम्मा जणियो ना है सोना तो जेड़ो हसीन जमील कलें भी चेहरे वारो को न ॾिठो आहे सब चओ असांजो महबूबे मुस्तफा करीम जेको अखलाक में आला जेको सीरत में आला जेको सूरत में आला जंहिंजो इनाम आला जंहिंजो प्रोग्राम आला उहो मुंहिंजो महबूबे मुस्तफा करीम जंहिंजो 14 सां 14 जो चंड हुजूर जे चेहरे सां मुकाबलो न करे तॾहिं त कंहिं अल्लाह जे बंदे इन लफ्ज़नि में तर्जुमानी कई आहे चांद से तशबीह देना ये भी क्या इंसाफ है चांद से तशबीह देना ये भी क्या इंसाफ है उसके मुंह पे शाइयां मेरे मदनी का चेहरा साफ है करे अल्लाह जे बंदे हिन लफ्ज़न में तर्जुमानी कई आहे चंड 14 रात जा तोड़े सौ सौ करे सिंगार सुबह बुलंद आवाज़ सां चओ सुभान अल्लाह चंड 14 रात जा तोड़े सौ सौ करे सिंगार पर पहुचे न मुझे पिरीअ खे तोड़े हीला करे हज़ार तुंहिंजी सभु जमार मुझे मोहम्मद जो दम हिकिड़ो
अल्लाह साईं तां असांखे पैगंबर चूंडे ॾिनो आहे। हुजूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा कदम मुबारक चूंडियल हुजूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो आंगूठे मुबारक के अम्मा आयशा जन लोडे थी वरी उहा कन्नन मुबारक न अची वेहे थी। हुजूर जन पाण फरमायो आयशा छा मसालो आहे केमल पेरन न बीठी आ केमल मथे न बीठी आ शामा तुंहिंजी हक तलफी कई आ। अम्मा आयशा सिद्दीका अर्ज थी करे लब्बैक या रसूल अल्लाह अल्लाह जा रसूल ता हक तलफी न कई आ। वा तवज्जो कयो हक तलफी न कई आ सोना खुदा जी ज़ात जो कसम ये पई समझा शायद ते मुझे मोहम्मद जो मुझे साईं जो मुझे आका जो मुझे साईं जो शायद के रूह परवाज दियो एडो टिको सजदो हुजूर फरमायो आयशा माके सजदन सा बड़ी मोहब्बत आ। हुजूर जा सहाबा भी मोहब्बत सजदन सा कंदा इबादत सा कंदा आ। तो कुरान पढ़ी बुधाया कुरान पढ़ंदो भी वनो कुरान जी ज़ियारत भी कंदो वन फरमाए मोहम्मद रसूलुल्लाह वल्लज़ीना माहु अशिद्दा अलल कुफ़ार रहमाउ बैनहुम तराहुम रुक्कान सुज्जदा यब्तगून फज़लन मिनल्लाहि व रिज़वाना। सब जो बुलंद आवाज सा सुभान अल्लाह। अल्लाह जो फरमाए मुझे पैगंबर जा साहबा कदे ताके रुकू में नजर इंदा कदे ताके सजदन में नजर इंदा कदे ताके क़याम में नजर इंदा। ओ दुनिया जा मुसलमान तो असा जो मकसद त नमाज पढ़ो वडेरो राजी थे खान राजी थे असा जो अमीर राजी थे फरमाए तो साहबा जी इबादत जो मकसद शाहो फज़लन मिनल्लाहि व रिज़वाना इबादत कंदा त असां को रुठल रब असां जो राजी थे। अबा अम्मा आयशा सिद्दीका रज़ी अल्लाह ताला अन्हा के फरमाइंदा आयशा मुंहिंजो रूह परवाज न थियो मां मोहम्मद सजदन सा इबादत कंदो आ। तोके खबर नहीं त अज 15 शाबान जी रात आ। छा फरमायो तोके खबर नहीं 15 शाबान जी रात इन रात जे अंदर मां मोहम्मद इबादत छो न कया। ओ दुनिया जा मुसलमानो माथे ले चौक जा गिरदो नवाजा गयूर मुसलमानो तवज्जो कयो इन इबादत सा सजदा सजदन सा इब मोहब्बत ताए असा जी हुजण खपे। मक्के शरीफ में जिं जो कहत आयो आ मींह न पियो वसे। अब आखिरी गाल तवज्जो कर मक्के शरीफ में कहत आयो आ बरसात न पई वसे मींह न पियो वसे एतरी जमात बाहर निकरी भैया रोई रोई दुआयूं ता घुरन अल्लाह मींह वसाए मींह न तो वसे हे त ढोर भी उन मरिया असा भी उन मरिया से सब मानू बाहर निकरी आया। अब्दुल्ला बिन मुबारक हिय जो बाहर निकरी गार दे रवानो थिया गार में वनी वेठो आ 3 ॾींहं अकेलो इबादत कया रब जा सजदा कया रब जी इबादत कया रब जा क़याम कया रब के राजी कया जियां जो अजीज बीठो आ। अब्दुल्ला बिन मुबारक गार जे अंदर इबादत तो करे दिठे ते हिकिड़ो वाशी गुलाम आयो आ हिय जो नजर करे लिकी तके दो त वाशी गुलाम ॾिसां त छा थो करे वाशी गुलाम सजदे में पयो आ अल्लाह मथो मथे न खणदो मां रब मथो मथे न खणदो जेसी ताईं रब मींह न वसाईंदे ओ मुंहिंजा अल्लाह जे मुंहिंजी तो वटि कदरो कीमत आ हिय जो कंधो मथे अञा न खयो ताईं। अब्दुल्ला बिन मुबारक तो फरमाए कंधो मथे न खये हिय जो नजर थे त ककर अची आ मींह वसी पियो आ मींह वसी पियो। अब्दुल्ला बिन मुबारक ॾिठो त वाशी गुलाम रवानो थियो अगना हलो वाशी गुलाम हलदे हलदे हिकिड़े आका जे घर वयो। अब्दुल्ला बिन मुबारक तो फरमाए मां पोते वयो मांस पोतो मांस उन आका के घुरायम साईं हेॾे आयो ते शाये छा मसलो आ किसो शाये बाजरो शाये खुदा उन चयो से असुल गाल ही आए माके हिकिड़े गुलाम जी जरूरत आ चए हिकिड़ो मां गुलाम वठी तो अचां घरां वठी आयो चए खपई चए न इनके मां छा कयां इन जी माके जरूरत ही नहीं। अब्दुल्ला बिन मुबारक तो सुञाणे पियो न वाशी गुलाम जेको घर में वियो आ उहो ॿियो आ
चए न अञा ॿियो बहानो खपे चए ॿियो वठी तो अचां पर कमज़ोर हुआ सुस्त हुआ काहिल हुआ तुंहिंजे कम जो न आहे चए तूं वठी था जियां जो आयो वठी करे उनके बाहर आंदे जियां जो आयो चए माके इहो खपे चए 20 दीनारन में वतो आ तोके 10 दीनारन में दिनो मां चए यार गाल ई आहे त तू माके 10 दीनारन में दे तो मां 20 ही दिना मां मुझे कम जो आ तुझे कम जो ना है ना मुझे कम जो आ आयो अची करे उनके चए यार गाल त बुधो तू माके खरीद छो कयो चए मां तोके खरीद इन करे कयो आ दोस्त दोस्त के सुञाणी दो आ इबादत करण वाला नमाजी मानू नमाजिन के सुञाणीदा आहिनि अजीजो दुआ कयो अल्लाह ताला तहां असा के पक्को नमाजी बनाए ऐं तहां असा जे अल्लाह तबारक व तआला तहां असा के कुरान सा मोहब्बत नसीब फरमाए पांजे बच्चन के आलिम कयो हाफिज कयो अजीजो तहां बच्चा तहां असा जा बच्चा आलिम थींदा हाफिज थींदा कारी थींदा मौलवी थींदा मुफ्ती थींदा हलते हलते इहा लाइन खणी वञो इहा लाइन तहां के पैगंबर ते पहुचाईंदी हुआ लाइन वठी वन मास्टर आ हेड मास्टर आ एसडीओ आ डीओ आ हुआ लाइन वठी वन तोके वनी वजीर आजम सदर ते पहुचाईंदी अबा नबी वारी लाइन खपे ना नथा ॻाल्हायो यार जंहिं जंहिंखे इहा शइ खपे थी पैगंबर वारी लाइन खपे बैयत मथे कयो सब चो इंशाअल्लाह पांजे बच्चन के आलिम कंदासे पांजे बच्चन के हाफिज कंदासे अजीजो दुनिया जे अंदर तहां के इन दुनिया जे अंदर तौरेत जा तहां के हाफिज नजर नहीं दा इंजील जा हाफिज नजर नहीं दा तहां के ज़बूर जा हाफिज नजर ईंदा बेटाई घोट जे रिसाले जा हाफिज नजर नहीं दा तहां के गीता जा हाफिज नजर नहीं दा जे तहां असा के दुनिया में हाफिज नजर ईंदा त अल्लाह जे कुरान जा हाफिज नजर ईंदा आ तने हुजूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो क़यामत जो ॾियारो थींदो ऐलान थींदो ऐन साहिबल कुरान काथे आहिनि कुरान वारा आलिम सगोरा मौजूद ऐन साहिबल कुरान काथे आहिनि कुरान वारा ईंदा में नूर जे मेंबर ते वेठा हूंदा अल्लाह जो ऐलान थींदो इन्हनि जा हाफिज़न जा अबो अम्मा काथे आहिनि वठी अचो उहे हाफिज़न सां गॾिजी वेंदा जीअं पहुचंदा वेंदा अल्लाह से फरमाईंदो एॾो उनके सोनो ताज मथे ते रखियो वेंदो हुजूर फरमायो सिज ऐं चंड में एतिरी रोशनी न आहे जेका रोशनी हाफिज़न जे अबे अम्मा जे ताज में रोशनी हूंदी दुआ कयो अल्लाह ताला तहां असा के रब पाक कुरान सा निस्बत नसीब फरमाए हजरत साईं मौलाना असदुल्ला साहब हैदरी साहब जंजो वक्त वधिक वठी वियो मां माज़रत कुरां थो ऐं दुआ कयो अल्लाह तबारक व तआला रब पाक इन प्रोग्राम के आखिर ताईं रब साईं कामयाबी अता फरमाए ऐं तहां भी आखिर ताईं वेठा रहो इंशाअल्लाह रब जी रहमत में मां लख उम्मीदूं कयां थो तहां असां हितां हलंदासे खाली न हलंदासे जीअं हलंदासे इंशाअल्लाह ताएं असा अल्लाह जी रहमत जू झोलियों भरे हलंदासे इंशाअल्लाह अगले प्रोग्राम में हयाती बाकी मुलाकात बाकी व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।